अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई, अॻियां उथी उन जे पुन्हूं पुछाई, अदा इहां ई को लंघियो साथ सॼण जो। ॿ मलाइक जन खे मुनकर नकीर चवंदा आहिनि, उहे क़बर में दफ़न थियल माण्हूअ खे उथी विहण जो हुकुम ॾींदा आहिनि। उनखां सवाल पुछंदा आहिनि त तुंहिंजो रब कहिड़ो आहे, तुंहिंजो रसूल कहिड़ो आहे, वग़ैरह वग़ैरह। ससुई क़बर में वेही आहे, उनखे मुनकर नकीर उथी विहण लाइ चवनि था। ससुई उन्हनि खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी थिए। उन्हनि अॻियां वेही उन्हनि खां पुन्हूअ लाइ पुछाईं। पार पता ॾींदे पुछाईं त सॼण जो साथ जेको उठनि ते हो, उहो अव्हां को वेंदे ॾिठो? दोस्तो, मूं हथ मथे कया, मूं हार मञी। मूं वटि लफ़्ज़नि जा मौजूद ज़ख़ीरा हार मञी विया। मां पक सां चवां थो त इश्क खे अहिड़ीअ नज़र सां रुॻो लतीफ़ साईं ॾिसी सघे थो, ॿिए कंहिंजे हिसे में अहिड़ी सोच मुमकिन ई कोन्हे। यानी मरणु त बि तड़प साणु करे मरण वक़्तु इज़राइल जंहिं लाइ चवंदा आहिनि त उहो जॾहिं कंहिंजो साहु कढणु ईंदो आहे, जंहिंखे रुॻो उहो ई ॾिसी सघंदो आहे जंहिंजो हू साहु कढण लाइ आयल हूंदो आहे, त पहिरीं ई नज़र पवंदे हुन जे लिङनि मां साहु निकिरी वेंदो आहे। उन जहिड़ी ख़ौफ़नाक सूरत ॾिसी बि इहो ख़्यालु ज़हन में ससुईअ खे आयो त मतां ही पिरीअ जो मोकिलियल माण्हू हुजे। मरण खे अखीं ॾिसी बि पिरी न विसरे, उहा सूरत इश्क जी रुॻो लतीफ़ साईं वटि ई आहे। उनखां पोइ मुनकर नकीर खां बि पिरीअ जो ॾसु पतो पुछणु, इहो मोहबत जो मेराज लतीफ़ ई माणे सघे थो, ॿिए खे कंहिं ताक़त आहे बि कोन।